इलेक्शन 2018 में थियल मुबीना धांधलियुनि खिलाफ़ GDA जे सॾ ते अवामी इत्तेहाद लाड़काने पारां ॾोकिरी में एहतिजाजी मुज़ाहिरो। ॾोकिरी मां शहाबुद्दीन जतोई जी रिपोर्ट। GDA जे मरकज़ी सॾ ते ॾोकिरी में एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शामिल GDA अवामी इत्तेहाद लाड़काने पारां सूबाई तक PS 13 समेत पूरे सिंध में थियल धांधलियुनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। रैली जी अॻवानी GDA जे अॻवाननि हबीब खोखर, फिदा हुसैन अबड़ो, मज़हर गिलाल, असगर मेमून, ज़मीर भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी ॾोकिरी खोखर पाड़े खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां ॾोकिरी मीडिया सेंटर ताईं पहुती, जिथे अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध में हिकु मुनज़िम साज़िश तहत धांधलियूं करे GDA उम्मीदवारनि खे हाराए वियो आहे ऐं अवाम जो मैंडेट चोरी कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था।